बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं उस्ताद अब्दुल गफ़ार। आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए लेसन के साथ आपकी खिदमत में। दोस्तों, आज हम सिंध टेक्स्ट बुक क्लास 6 में से सबक 8वां पढ़ेंगे, जिसका उन्वान है सेहत ऐं सफ़ाई। आप दोस्तों से गुजारिश है, अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब, वीडियो को लाइक, शेयर और अपनी कीमती राय से ज़रूर आगाह करें। चलते हैं सबक को सिंधी में पढ़ने की तरफ। सबक 8, सेहत ऐं सफ़ाई। सेहत जी संभाल रखणु तमामु ज़रूरी आहे। चवंदा आहिनि त जियो ख़ुशि त जहान ख़ुशि। तंदुरुस्ती हज़ार नेमतनि जे बराबरि आहे। जिस्मानी ऐं ज़हनी तौर ते सेहतमंद माण्हू केतिरा ई कम करे पंहिंजे ख़ानदान, मुल्क ऐं क़ौम लाइ काराइतो साबित थींदो आहे। बाक़ी उहो माण्हू जेको पंहिंजी सिहत जी हिफ़ाज़त नथो करे, सो कमज़ोर ऐं बीमार थिए थो ऐं पंहिंजे कुणम ऐं क़बीले मथां भार थी पवंदो आहे। असांखे पंहिंजी सिहत कीअं सलामत रखणु घुरिजे, इन लाइ जेकी ज़रूरी शयूं आहिनि, जीअं खाइणु पीअणु, ताज़ी हवा, वर्जिश, निंड ऐं तफ़रीह, इन्हनि जो घणो ख़्यालु रखणु घुरिजे। उन सां गॾु पंहिंजे जिस्म, घर, पाड़े, स्कूल ऐं माहौल खे साफ़ रखणु निहायत ज़रूरी आहे। सिहत खे बरक़रार रखण लाइ हेठि कुझु उसूल पेश कजनि था। जेकॾहिं इन्हनि ते पूरीअ तरह अमल कबो त केतिरनि ई बीमारियुनि खां बचाव थी वेंदो। असांजे जिस्म में रत जो दौरो वर्जिश सां दुरुस्त थिए थो। वर्जिश करण ते न को थिए को ख़र्च, न ई वरी इन में का तकलीफ़ ई थींदी आहे। वर्जिश वसीले केतिरनि ई बीमारियुनि खां छुटकारो हासिल करे सघिजे थो। मिसाल तौर शुगर, कोलेस्ट्रोल, ब्लड प्रेशर ऐं दिलि जूं बीमारियूं वग़ैरह। वर्जिश लाइ खुलियल हवा वारनि हंधनि ते वञणु घुरिजे ऐं सुबुह जो सवेर वर्जिश करणु सिहत लाइ मुफ़ीद हूंदी आहे। सिहत लाइ रांदि रूंद बि निहायत ज़रूरी आहे, जंहिं सां तफ़रीह हासिल थिए थी ऐं सुठी निंड पिणु अचे थी, जेका जिस्म जी वाधवीज ऐं दिमाग़ जी क़ुवत खे वधाइण लाइ ज़रूरी आहे। मतवाज़न ग़िज़ा सिहत लाइ ज़रूरी आहे। खाधो अहिड़ो खाइजे जंहिं में ताक़त जा जुज़ा भरपूर नमूने में हुजनि। सुठो ऐं मुतवाज़न खाधो उहो आहे जंहिं में निशास्तो, सणभ, विटामिन, प्रोटीन, कैल्शियम, पाणी, लूणु ऐं ॿियूं ज़रूरी शयूं शामिल हुजनि। अनाज, दालियूं, मेवा, भाॼियूं, मच्छी ऐं गोश्त वग़ैरह खाइण सां माण्हू जिस्मानी तौर सिहतमंद रही सघे थो, जंहिं करे उमिरि जी हिसाब सां संदनि क़द ऐं वज़न बि वधे थो ऐं जिस्म में मज़बूती ऐं बीमारियुनि खां बचण जी सघ
पैदा थिए थी। साफ़ ऐं शफ़ाफ़ पाणी सिहत लाइ तमामु ज़रूरी आहे। पाणी उॿारे पीअणु वधीक बहितरु आहे ऐं भाॼियूं हमेशह ताज़ियूं ऐं उॿारियल खाइणु घुरिजनि। मेवा बि ताज़ा ऐं धोई खाइणु घुरिजनि। खाधो ऐं ॿियूं शयूं ढके रखणु घुरिजनि। कपिड़ा मौसम मुताबिक़ पाइणु घुरिजनि। असांखे सफ़ाईअ जो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे। असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि आलिहि व असहाबिहि वसल्लम जिन जो फ़रमान आहे त सफ़ाई अधु ईमान आहे। जिस्म ऐं घर जी सफ़ाई रखणु घुरिजे। हथ मुंहुं धोई साफ़ करणु, रोज़ानो विहिंजणु, 2 भेरा ॾंदणु ॾियणु, साफ़ लिबास पहिरणु, नंहं कतरणु, वारनि खे फणी ॾियणु ऐं हथ धोई खाधो खाइणु, इहे सभु ॻाल्हियूं सफ़ाईअ सां वास्तो रखनि थियूं। घर रोशन ऐं हवादार हुअणु घुरिजनि। माहौल खे गदिलाइण खां साफ़ रखण लाइ गंद किचिरो आबादीअ खां ॿाहिरि फिटो करणु घुरिजे। मक्खियुनि ऐं मच्छरनि खां माहौल खे साफ़ रखिजे, छाकाणि त केतिरियूं ई बीमारियूं मिसाल तौरु उल्टी, दस्त, बुख़ार, साई वग़ैरह इन्हनि जे करे ई पखिड़िजनि थियूं।